हैदराबाद इस्लामाबाद पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जे सदर लाइक़ बेहरो बेहर आसिफ अली ज़रदारी के उम्मीदवार बिहारण जो ऐलान करे छॾियो आहे। इन ॾिस में पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु प्रोग्राम में इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु त आसिफ ज़रदारी पीपल्स पार्टी पारां सदर जो उम्मीदवार हूंदो। वज़ीर आज़म ऐं सदर लाइ असां पंहिंजो उम्मीदवार आणींदासीं। हुन ॾींहुं चेयरमैन सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर लाइ बि पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं। इंटरव्यू दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी आम चूंडुनि में धांधली जो ख़दशो ज़ाहिर कयो। हुन चयो त हीअ मौसमी धुंध जी आहे। ख़दशो आहे त आम चूंडुनि में धांधली कई वेंदी। हिकु सवाल जे जवाब में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान मुस्लिम लीग नून सॼे मुल्क मां हाराए रही आहे। नून लीग हारे रही आहे। मरियम नवाज़ जो वज़ीर आज़म या वज़ीर आला बणिजण जो ख़्वाब ई रहिजी वेंदो। पर ख़्वाब ॾिसण ते का पाबंदी नाहे। तारड़ साहिब ख़्वाब ॾिसण ते पाबंदी नाहे लॻाई। हुन वधीक चयो त MQM खे पंहिंजी हार नज़र अची रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी बुशरा बीबी खे सज़ा ते अफ़सोस जो इज़हार कयो। संदसि चवणु आहे त तोशाखाना ऐं साइफ़र केस ते मौक़िफ़ वाज़िह आहे, पर निकाह केस में सज़ा ते ताजुब आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।